وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما اللهم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم وقال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد قل إن كنتم تحبون الله فاتبعوني يحببكم الله ويغفر لكم ذنوبكم والله غفور رحيم قل أطيعوا الله والرسول فإن تولوا فإن الله لا يحب الكافرين ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما मुख्तसर हम्द सना दुरूद व सलाम खां पोए वाजिबुल एहतराम मुअज़्ज़ज़ सामिन किराम अज जे खुतबा जुमअतुल मुबारक जो उन्वान है मुहब्बत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं मुहब्बत रसूल सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिनजा तकाज़ा ऐं हक़ कहिड़ा आहिनि हर एक इंसान मुसलमान रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन सां मुहब्बत जी दावा कंदो आहे तो मुखे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन सां मुहब्बत आहे प्यार आहे मवद्दत आहे ऐं ॿिए पासे अल्लाह तबारक व तआला पंहिंजे क़ुरान मजीद जे अंदर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जी मोहब्बत छा ॿुधाई आहे ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जे दौर में जेके नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन सां रात ॾींहुं गॾु रहिया हर आवाज़ हर सद ते लब्बैक चयऊं यानी सहाबा किराम रिदवानुल्लाहि अलैहिम अजमाइन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन सां मोहब्बत कीअं कई ऐं दुनिया वारनि खे कहिड़ो पैगाम ॾिनो त नबी सां मोहब्बत कहिड़ी शइ जो नालो आहे। अज़ीज दोस्तों बुज़ुर्गो हिन समूरी कायनात जे अंदर मखलूकात में सब खां अफजल तरीन मखलूक इंसान आहे ऐं समूरे इंसाननि मंझि सब खां भलारे मंझां भलारा जेके अल्लाह साईं जा नेक बाना आहिनि उहे अल्लाह जा नबी सगोरा आहिनि अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम ऐं उन्हनि अंबिया मंझां बि सब खां वधीक अफज़ल ऐं मक़ाम मर्तबे इज़्ज़तनि अज़मतनि जो वधीक लाइक़ हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। अल्लाह पाक जी ज़ात खां बाद में
मखलूकात में सभिनी मखलूकनि में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इज्जत मकाम मर्तबो है। इन गाल के हर कोई इंसान गायब थो, वजायब थो, मञे बि थो, इकरार भी करे थो। जेतिरे क़दुर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात सां, जिस्म मुबारक सां, या नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो जेके शयूं हुयूं, कपड़ा हन, प्याला हन, जूता हन, वार हन, उन्हनि सां मोहब्बत जी सब दावा कंदा हन। पर रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हकीकी मोहब्बत जो तकाज़ो छा है? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां ॿियनि लफ़्ज़नि में चऊं त वधीक प्यार करण वारो कहिड़ो माण्हू आहे जेको नबी खे बि वधीक महबूब ऐं प्यारो हुजे। हिकिड़े तरफ़ां सिर्फ़ इंसान ऐलान करे त मूंखे नबी सां मोहब्बत ऐं प्यार आहे, पर अॻियां बि ॾिसूं मोट कहिड़ी थी अचे तो छा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन मोहब्बत के, इन प्यार के कबूल कयो आहे या न कयो आहे? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि इहा मोहब्बत जी दावा क़ाबिल क़बूल आहे या न? जेकर नबी वटि उहा मोहब्बत जी दावा क़ाबिल क़बूल आहे तो पोइ समझो त इहो उम्मती कामयाब ऐं कामरान थी वियो हलियो। पर जेकर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि इहा उम्मती जी मोहब्बत जी दावा क़ाबिल क़बूल ना है तो पोए न इधर का रहा न उधर का रहा, न खुदा ही मिला न विसाल सलाम। पोए इनके अल्लाह बि नसीब कोन थींदो तो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी शुफात ऐं उम्मती हुजण जो शर्फ बि नसीब कोन थींदो। पोइ इहो माण्हू न काफ़िर रहंदो न मुसलमान रहंदो। पोइ इहो माण्हू धिक्का धूणा खाई करे फुज़ूल दुनिया जी ज़िंदगी गुज़ारे तबाही बर्बाद थी वेंदो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी मोहब्बत जा सब का वधीक ऐं अज़ीम ऐं सच्चा जेके वाक़िया, किस्सा, तकाज़ा जेके ॿुधाया आहिनि उहे क़ुरान पाक ॿुधाया। क़ुरान पाक मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी सुञाण तणी, पहचान तणी, मोहब्बत तणी, मवद्दत तणी, इताअत तणी पहुचाइण जो हिकु अज़ीम ऐं भले मज़ा भलो किताब ऐं रस्तो आहे। जेकॾहिं को माण्हू क़ुरान सां जुड़ियल हुजे तो इहो कॾहिं बि नबी जे मोहब्बत में इंशाअल्लाह धोखो न खाईंदो। पर जेकॾहिं क़ुरान का इंसान परे थी वियो हलियो पोइ बिदतनि में, रस्मनि में, रवाजनि में इंसान दाख़िल थी वेंदो हलियो ऐं इहो मोहब्बत रसूल जी दावा बि कंदो। इन माण्हू खे मोहब्बत रसूल नसीब कान थींदी। सब का पहिरियां प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हदीस मुबारक बयान कंदा हलूं तो मोहब्बत कहिड़ी शइ जो नालो आहे? पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, वल्लाहि ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमाइन। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मूंखे कसम आहे अल्लाह जी ज़ात जो, अवाम जा ऐसी ताणे को माण्हू मोमिन नथो थी सघे, ईमानदार नथो थी सघे जैसे ताणे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन माण्हू खे पंहिंजी जान खां वधीक, पंहिंजी औलाद खां वधीक, पंहिंजे वालिदैन खां वधीक, पंहिंजे माल खां वधीक, समूरी इंसानियत खां वधीक जेसी ताणी मोहम्मद उनखे प्यारो नथो थिए तेसी ताणी इहो माण्हू मोमिन ई नथो थी सघे। तेसी ताणी इहो माण्हू मोमिन नथो रही सघे।
सब का पेरा पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पंहिंजे नफ्स का वधीक नबी प्यारो हुजे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकिड़ो शख्स आयो आहे। अम्मा आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा बयान करे थी, जा रजुलुन इलन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हिकिड़ो माण्हू अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आयो आहे। चए थो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इन्नका अहब्बु इलैया मिन नफ्सी, अल्लाह जा पैगंबर अवां मूंखे मुंहिंजी जान खां वधीक प्यारा ऐं महबूब आहियो। रूबरा हम कलामी पई हले। अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां मूंखे मुंहिंजी जान खां वधीक प्यारा आहियो। व इन्नका अहब्बु इलैया मिन वलदी, ए मुंहिंजा नबी सगोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अवां मूंखे मुंहिंजे हिकिड़े पुट खां बि वधीक प्यारा आहियो। अॻिते साहिब सगोरो चए थो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जॾहिं पंहिंजे घर में हूंदो आहियां, अव्हां जी यादि मूंखे सताईंदी आहे, मूंखे पोइ घर में सुकून न ईंदो आहे। ऐं घरां निकिरी करे अची करे अव्हां जो दीदार कंदो आहियां, अव्हां खे ॾिसंदो आहियां, पोइ मूंखे सुकून ईंदो आहे। उन खां पहिरियों मूंखे सुकून न ईंदो आहे। साहिबी सगोरो चए थो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, वेठे वेठे अज़कुरु मौती व मौतका, वेठे वेठे मूंखे केॾी महिल सोच ईंदी आहे त आऊं बि फोत थी वेंदुसि। हलियो अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि फोत थी वेंदो। हलियो अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन खां पोइ वरी मूंखे सोच ईंदी आहे त आऊं बि जन्नत में दाख़िल थी वेंदुसि। हलियो पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि जन्नत में दाख़िल थींदा, पर पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में मूं में इहो फ़र्क़ु हूंदो त अल्लाह जो रसूल मक़ाम महमूद ते नबियनि सां गॾु हूंदो, ऐं उम्मतियुनि में गॾु हूंदुसि। अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे इन ॻाल्हि परेशान करे विधो आहे त दुनिया में त पाण गॾु आहियूं, दुनिया में त मूंखे जेॾी महिल अव्हां जी सिक लॻंदी आहे अव्हां जो दीदार कंदो आहियां, पर अल्लाह जा रसूल जन्नत में वञण खां बाद में तव्हांजो त मक़ाम ई आला हूंदो, तव्हांजो त महलात ऐं मंज़िलूं अलॻि हूंदियूं। असां त उम्मतियुनि में हूंदासीं, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेकॾहिं जन्नत में अव्हां जो दीदार न थिए त पोइ मुंहिंजे लाइ जन्नत बि सुकून वारी कान थींदी। उम्मती छा पियो पैगाम ॾे? नबी सां गॾु नबी जो तेॾी महिल दिलि चई थी अची करे दीदार करे थो। नबी पंहिंजी जान खां बि प्यारो आहे, पंहिंजी औलाद खां बि वधीक प्यारो आहे। नबी जी सिक लगे थी, दीदार भी थिए पियो। वफात का बाद में जन्नत में भी साहबी वने पियो। सिर्फ परेशानी इन गाल जी साहबी के परेशान करे छॾियो आहे त या रसूल अल्लाह, जन्नत में दीदार न थे तो पोइ मुंहिंजो छा थींदो? तड़प इहा शइ आहे, नबी सां मोहब्बत इहा शइ आहे। अम्मा आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमाए थी, लम यरुद्द अलैहि, पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबी जी ॻाल्हि ॿुधी करे ख़ामोश रहिया, कंहिं बि क़िस्म जो को बि जवाब कोन ॾिनो। अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते वही जा आसार जारी थिया, वही जा आसार ज़ाहिर थिया त पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दे अल्लाह जे तरफ़ां इन ॻाल्हि जे जवाब में वही नाज़िल पई थिए। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जिन मल वही नाज़िल थिया, वही नाज़िल थियण खां बाद में फरमायो, व मन युतिइल्लाह व रसूल फउलाइका मअल्लज़ीना अनअमा अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदाኢ वस्सालिहीन व हसुन उलाइका रफ़ीक़ा।
अल्लाह जो कुरान पंजो सिपारो सूरत निसा अमर आयशा चैती नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी मौजूद आइन सहाबी सवाली वो मौजूद आ अल्लाह जे नबी जे मता अल्लाह जे तरफा जे वही नाजिल थी बस थी आ पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जवाब दिनो मुजा सहाबी बुध जेके तो गालियूं कयो जेको तो सवाल कयो आ जेका तो पंजे परेशानी मुके बुधाई आ उन जो जवाब अल्लाह जे तरफा नाजिल ही थियो आ जे मानो भी अल्लाह जी ताबेदारी कई जिया अल्लाह चयो तिया कई जिया अल्लाह रोक्यो तो बानो रुक जी वालो जिया रसूल चयो तो कई रसूल रोक्यो तो रुक जी वालो फरमाई ये मानो कयामत वारे ॾींहुं नबियन सां बि गॾु हूंदा शुहदा सां बि गॾु हूंदा नेक मानन सां बि गॾु हूंदा ऐं सच्चन सां बि गॾु हूंदा अल्लाह से फरमाए तो या बेहतरीन रिफाकत ऐं दोस्ती ऐं साथी ऐं सोहबत पंहिंजी जान का वधीक प्यारो औलाद का वधीक प्यारो दीदार भी थिए पियो जन्नत में भी वञे पियो पोइ बि तड़पात अल्लाह जा रसूल दीदार न थियो तो पोइ मुंहिंजी कीअं गुज़रंदी अॼु तव्हांखे मूंखे आयो तड़प छा था सम्झो सहाबा किराम रिदवानुल्लाहि अलैहिम अजमईन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ताबेदारी कोन कंदा हुया सहाबा किराम ताबेदारी करने मामले में पोइते हटंदा हुया बल्कि हदीस पाण बुधाए भी सहाबी जन्नत में भी पहुंची वियो आलो पोइ चए तो या रसूल अल्लाह दीदार न थियो तो पोइ सुकून न ईंदो असां 24 कलाक गुनाहन में गर्क आहियूं पोइ चवंदा नबी सां मोहब्बत जी दवा आहे नबी सां प्यार आहे अजीज दोस्तों गुज़री गो या हदीस मुबारका या आयत करीमा बुधाए थी नबी सां मोहब्बत जो तकाज़ो इहो आहे त नबी जी ॻाल्हि मञो नबी जी फर्मा बरदारी करियो तॾहिं नबी जो दीदार तॾहिं नबी जी मोहब्बत तॾहिं नबी जी मुलाक़ात नसीब थींदी ऐं जीअं नबी चवे तीअं कयो इहा मोहब्बत नबी वटि क़ाबिल क़बूल आहे पर जीअं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुखालिफ़ अर्ज़ी कयव नबी जे फरमान खे छॾे ॾिनव पोइ नबी वटि इहा जेका सा मोहब्बत क़ाबिल क़बूल न आहे हज़रत सोनो अली रज़ियल्लाहु ताला नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिने प्यारे सहाबा मजा अज़ीम हिकिड़ो सहाबी भी आहे हजरत अली रज़ियल्लाहु ताला अन्हु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनो न्याणो भी आहे हजरत अली रज़ियल्लाहु ताला अन्हु अशरा मुबशरा मजा जन्नत जी बशारत भी ॾिनल आहे हजरत अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु उहा कुर्बानी ॾिनी नबी सां मोहब्बत जो उहो मिसाल बयान करे ॾेखारियो अमली तौर सबूत ॾेई ॾेखारियो जो दुनिया उनखे क़यामत ताईं गाईंदे रांदे सॼा मके वारा जिते दुश्मन हुया नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा जानी दुश्मन थी विया हुया हाणे इहो पक्को प्लान ठही चुको आहे त अॼु राति मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे शहीद करणो आहे हिन तख़्त ज़मीन तां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे ख़त्म करणो आहे हा उन राति मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अली रज़ियल्लाहु ताला के चवन था ओ अली या अली साईं जी जेका उमर आहे 22-23 सालन जी उमर आहे ओ अली अॼु मूंखे रब जे तरफ़ां हुकुम थियो आहे अॼु राति जो आउं निकिरी वेंदसि हलियो तोखे मुंहिंजे बिस्तर ते सुम्हणो आहे ॿुधायो तो उहा केतिरे क़दुरु पुरख़तरात भरियल राति आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे जान खे ख़त्म करण जो फ़ैसिलो कयल वारी राति आहे अल्लाह जा प्यारा पैगंबर अली खे चवनि था अली टिणमण कोन कयो अली चूं चरा कोन कयो अली हेॾां होॾां कोन कयो हा या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं तो ते ईमान आंदो आहे जेकॾहिं तो ते कलमो पढ़ियो आहे अल्लाह जा रसूल तुंहिंजो सभु ॻाल्हियूं अली खे क़बूल आहिनि छो जो नबी जी ज़ात सां बि मोहब्बत आहे नबी जी ॻाल्हि सां बि मोहब्बत आहे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं ॻाल्हि आई आहे जान जी तो मोहम्मद जी मोहब्बत में मोहम्मद जी इताअत में मोहम्मद जे फरमा बरदारी में अली जी जान जो नजरानो बे शल कबूल पवे सोनो अली रज़ियल्लाहु ताला अन्हु बिस्तर ते सुम्ही रहियो आहे हा मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंसान मोहब्बत जो यो मिसाल आहे सोनो अबू बकर
बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु अल्लाह जा प्यारा पैगंबर आया। ओ अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु अल्लाह जे तरफा हुक्म थियो आ अज रात जो हिजरत करनी आ, तैयारी करे फला जगह ते तोखे पहुंचणो आ। सुन अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु नंढियूं न्याणियूं बि छॾे आयो आ, नंढा नंढा पुटड़ा बि छॾे आयो आ, पोड़ो माओ ऐं पीउ बि छॾे आयो आ, घर बि छॾे आयो आ। मके में अज़ीम माण्हुनि मंझि शुमार थींदड़ अबू बकर सिद्दीक जो शुमार आ। सभु मके वारा इज़तूं कंदड़ आहिनि। हा हा उहे मके वारा जेके काफ़िर थी करे चवनि पिया ओ अबू बकर सिद्दीक तू ग़रीबनि जो सहारो आ, तू मुहताजनि जो सहारो आ, तू मिस्कीननि जो सहारो आ, तू यतीमनि जो सहारो आ, तू ग़रीबनि जो सहारो आ, तू अल्लाह अकबर मज़लूमनि जो मददगार आ। अबू बकर सिद्दीक तू भले मुसलमान आ, भले नबी जे दीन के कबूल कयो आ, असीं खणी जे काफ़िर आहियूं, पर अबू बकर सिद्दीक तुंहिंजो मके मां निकिरण असां खां बर्दाश्त कोन थो थिए। अबू बकर सिद्दीक मोटी आ, मके में रह अल्लाह अकबर कबीरा, पर हेॾा मिछड़े मदीने वारे साईं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी मोहब्बत आ, नबी जो फरमान मिलियो आ, नबी जो हुक्म मिलियो आ, घर बार औलाद मोहब्बतों इज्जतों सब कुर्बान नबी ता। अबू बकर सिद्दीक रात जो कठम सफर करे अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि पुॻो आ। सिर्फ अल्लाह जे प्यारे पैगंबर वटि पुॻो नाहे, हलंदे हलंदे पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निने पेरन के जंहिंमहिल पत्थर लॻा पहाड़नि जा, पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निने पेरन मथां जीअं रत वहण शुरू थी आ। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निने तकलीफ़ अबू बकर सिद्दीक खे महसूस थी आ। अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु सफर में गॾ गिनियो, सफर हाणे गारे सोर ते चढ़ण जो हले पियो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे अबू बकर सिद्दीक कुलो ॾियनि था, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अव्हां जी तकलीफ़ अबू बकर खां बर्दाश्त कान थी थिए। अबू बकर सिद्दीक कुल्हे ते सुणे पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे खयो आ। इहा वॾी वॾी पहाड़ आ जेके बज मके जो दीदार करे आया न, खुदा करण गवाही ॾिजो केॾी वॾी पहाड़ आ। अव्हां ऐं आऊं अकेला तनहा भी चढ़ंदे शायद कई सायूं खणी करे चवनि चढ़ंदासीं, पर उन दौर में इहा 1500 साल इन पहाड़ के गुजरी चुका न। केॾी वॾी पहाड़ मथे हूंदी, अॼु केतिरा पत्थर ॻरी चुका न, उन महिल केतिरा वॾा पत्थर नोकीला ऐं चौबदार हूंदा, केॾो वॾो ॾुखियो सफ़र हूंदो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुल्हे ते सवार आ। अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु मथे चढ़न पिया। अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनी ज़ात सां बि मोहब्बत आ, इस्लाम सां बि मोहब्बत आ, हुकुम ऐं फरमा बरदारी सां बि मोहब्बत आ, गारे सोर में दाख़िल थी विया। गारे सोर मां जेॾी महिल निकिता आहिनि सफ़र कंदे वञनि पिया। अल्लाह अकबर पोइ कबीरा पोयां काफ़िरनि ताक़ुब कयो आ, पीछो कयो आ। तिन्हनि ॿिन्ही खे जेको बि जेकॾहिं सही ज़िंदा क़ैद करे आणींदो या इन्हनि खे मारे शहीद करे असां वटि खणी ईंदो, असां हिन खे 100 उठ इनाम जा ॾींदासीं। सुराका बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु घोड़ो डोड़ाईंदे पोयां लॻो आ। जेॾीमहिल पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिने वेझो अची करे पहुतो आ, अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु जिने अखियुनि मथां लुड़क वही आया, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुश्मन पहुची चुको आ। अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तहां जी जान के खतरो आ। अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू बकर जी जान के खतरो आ। अल्लाह अकबर कबीरा। पाण करीमन चवंदा ए अबू बकर गम न कर, दुख न कर, परेशान न थी, टेंशन न कर, तो रब सां वफा कई आ, तो रसूल सां वफा कई आ। पाण ॿिन्ही जो मुहाफ़िज़ रब्बुल आलमीन आ। अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़र में बि तौहीद जो पैगाम ॾिनो आ, अकेले अल्लाह जी मुश्किल कुशाई जो पैगाम ॾिनो आ। सफ़र में अल्लाह जो रसूल औलिया जो सरदार आ, सालिहीन जो सरदार आ, नेकन जो सरदार आ, रब जो महबूब ऐं प्यारो बानो आ, वली कामिला मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उन्हें ईअं कोन चयो त अबू बकर सिद्दीक परेशान न थी आऊं, एॾी वॾी पोतल सरकार तो सां गॾु आहियां। न न अहले हदीस मौलवी खां पुछा कयो, बरेलवी मौलवी खां पुछा कयो, शिया मौलवी खां पुछा कयो, देवबंदी मौलवी खां पुछा कयो, ॿुधायो जना काफ़िर नबी के पहुंचण वारो हुयो, अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़बान तां कहिड़ा जुमला जारी थिया हुया। अबू बकर परेशान
परेशान न थे। अल्लाह पाण बिनी जो मुश्किल कुशा है, अल्लाह पाण बिनी के बचाइण वारो आ, अल्लाह पाण बिनी जी हिफाजत करण वारो आ। अल्लाह अकबर कबीरा ये जुमला निकरण जी देर थी आ। काफिर जेको सुराका बिन मालिक बाद में मुसलमान थियो रज़ी अल्लाह ताला नो, सही रस्तो हुयो, पथरेली जमीन आया, का खड का खुबी कान हुए। पाण करीमन जा ये जुमला निकरण जी देर आ। घोड़े जो टंगू जमीन में दाखिल थियण जी देर आहे, घोड़ो गोडन तणी जमीन में लही। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां मोहब्बत सिखो त अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला खां सिखो। हाँ सुनो अली रज़ी अल्लाह ताला नो बियो मिसाल आ। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदनी ज़मानो आ। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रेशमी कपड़ा दिना। अब सोनो अली रज़ी अल्लाह ताला नो घर वियो आ, वगो ठाराए करे पाण पाए करे निकरी आयो आ। जंहिंमहिल अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन साम्हूं आयो आ, ॾिठई पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सोने अली ते नज़र पवंदे ई प्यारे पैगंबर जे निरड़ ते, प्यारे पैगंबर जी पेशानी मुबारक ते नाराजगी जा तर्शमा, नाराजगी जा असरात ज़ाहिर थिया। सोने अली रज़ी अल्लाह ताला नो ॻाल्हायई कोन। सोने अली रज़ी अल्लाह ताला ने कोन चयो या रसूल अल्लाह बस हिकु दफ़ा थियो आ, हाणे वरी आ ग़लती अली खां कान थींदी। नाना हज़रत अली रज़ी अल्लाह ताला नो नबी सां जो मोहब्बत आ, नबी जे ॻाल्हि सां जो मोहब्बत आ, नबी जी तकलीफ़, नबी जी कावड़ जो सोने अली खां बर्दाश्त नथी थिए। फौरन विया हलिया रेशमी कपड़न जो जोड़ो लाहे करे, फाड़े टुकड़ा करे, औरतन में वेराए करे, तो ॿिया कपड़ा मोटी करे पाए आया। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं आया, पाण करीमन वटि पहुता। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुंहिंजा उम्मतियो सोन ऐं रेशम कपड़ो मुंहिंजे उम्मत जे मर्दन ते हराम आ। अॼु खां बाद में सोन ऐं रेशम कपड़ो ऐं पंहिंजे उम्मत जे मर्दन खे न पाईंदे ॾिसां। फरमा बरदारी इहा आहे, इताअत इहा आहे, मोहब्बत इहा आहे। सुनो रबिया रज़ी अल्लाह ताला अन्हु ॾिसे पियो ॾींहुं जो मूंखे वारो ई कोन थो मिले, केॾीमहिल कहिड़ो साहबी, केॾीमहिल कहिड़ो साहबी, केॾीमहिल कहिड़ो साहबी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में मौजूद आ। सोने रबिया रज़ी अल्लाह ताला नो सोचो छो न आऊं अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां रात जो टाइम गुज़ारिया। सोनो रबिया रज़ी अल्लाह ताला नो प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन घर जे दरवाजे ते वेही रहियो आ। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केॾीमहिल त रात जो क़ज़ाए हाजत ला निकिरन, पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केॾीमहिल त रात जो कब्रिस्तान में वञण जी तैयारी जे लाइ हितां निकिरन। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केॾीमहिल था कमरे मां वुज़ू सारण जे लाइ निकिरन। सोनो रबिया हिते मौजूद आ। देर ई कोन थी आहे जेॾीमहिल पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿाहिरि निकिता, पानी भरे आया, पाण करीमन के वुज़ू करायो आ, पानी भरे आया, पाण करीमन के ॾिनऊं, पाण करीमन हाजत करे आया। हिकु दफ़ा अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सोने रबिया के चयो ओ रबिया, ओ बुज़ुर्गो सोचो ही उहे माण्हू हुया जिन ज़मीन ते हली करे अल्लाह जे रसूल जी ताबेदारी कंदा हुया। रब्बुल आलमीन उन्हनि जा चर्चा, उन्हनि जा नसीब, उन्हनि जो ख़ुशबख़्तियूं आसमाननि ते ज़िक्र कंदो हुयो। उन्हनि जो भलायूं, उन्हनि जो अज़मतूं ऐं इज़तूं अल्लाह से क़ुरान में नाज़िल कयूं। उहे सहाबी जिन्हनि खे जन्नत जो सर्टिफिकेट मिली चुको आहे, उनजे बावजूद बि केॾी वॾी मोहब्बत आहे, केॾी वॾी तड़प आहे, केॾी वॾी चाहत आहे, केॾी वॾी तातो फरमा बरदारी आहे। हेॾा बचड़ा ॿार, हेॾा घर, हेॾा घरवारी, हेॾा वालिदैन, हेॾा मालो दौलत आहे। रातियूं सभु को सोचींदो आहे त पंहिंजे बचड़नि में गुज़ारिया, सभु को सोचींदो आहे त पंहिंजे माल मता जी हिफ़ाज़त करे राति जो घर पहुची करे, पर ही समूरियो अबू बकर सिद्दीक़ बि रातूं छॾे आयो आहे, सोनो अली बि रातूं छॾे आयो आहे, सोनो रबिया रज़ी अल्लाह ताला अन्हु बि राति घर बार सभु खे छॾे करे पाण करीमन जी हाज़िरी में आयो आहे। हिकिड़ी राति जो वाक़ियो
कयो आ। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वुज़ू सारिन पया चवंदा ओ रबिया अज सवाल कर जेको तू मिठड़े मोहम्मद का सवाल कंदे मिठड़ो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखे उन जो जवाब ॾींदो। सुनो रबिया रज़ियल्लाहु ताला चयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मो रबिया जी हिकड़ी तमन्ना है, मो रबिया जो हिकड़ो सवाल है, हिकड़ी इल्तिजा है, शाल हुआ कबूल पवे पूरी थी है। अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे सवाल इहो आ जियां दुनिया में हयाती में जिंदगी में रोशन ॾींहं जो खुशियों सब पंहिंजी जगह ते पर रात अंधेरियो कठन में आऊं तुझी खिदमत में आया तनाब मुझे दुनिया व माफिया का बेतरा या रसूल अल्लाह मुझे हिकड़ो सवालड़ो इहो आ त जियां आऊं दुनिया में अवां जो खादिम आहियां त जन्नत में बाऊं हीअं तव्हां जो खादिम हुजण चाहियां थो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ओ रबिया जेकॾहिं तू जन्नत में मुझो खादिम थियण चाहींदो जन्नत में या साॻी खिदमत करण चाहींदो ओ रबिया पोइ तोखे हिकिड़ो अमल करणो पवंदो कहिड़ो फाइनी अला नफ्सिका बेकसरति सुजूद। ओ सुनो रबिया रज़ियल्लाहु ताला जेकर मूं मोहम्मद सां जन्नत में गॾु रहण चाहीं तो रिफ़ाक़त चाहीं तो पाड़ेसरी चाहीं तो रिश्तेदारी चाहीं तो सोना रबिया को घणे मजा घणा तोखे सजदा करना पवंदा घणे मजा घणियूं तोखे नमाज़ूं पढ़णियूं पवंदियूं घणे मजा घणा सजदा करे अल्लाह जे बारगाह में वेझड़ाए इख्तियार करे अल्लाह के राज़ी करे जन्नत में दाखिल थींदे मोहम्मद जी रिफ़ाक़त ऐं मोहब्बत तोखे मिली वेंदी। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा पैगाम ॾिनो सजदा कयो नमाज़ पढ़ो हिते वेठा आहियूं घणी नमाज़ पढ़ंदा आहियूं केतिरी नमाज़ सां मोहब्बत जन्नत में ईअं वेंदासीं। अल्लाह अकबर कबीर ॿुधायो त सिर बुज़ुर्गो केतिरी नबी सां मोहब्बत आहे केतिरी नबी सां मवदत आहे फरमाई जान खां वधीक मोहब्बत हुजे पंहिंजी जान में तव्हां ऐं पंहिंजी जान में ॾिसो केॾी नबी जी मुखालिफ़त मौजूदु आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहब्बत इन शइ जो नालो कान्हे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सलातन जा ठका हुजनि मीलाद मल्हाए झंडो हलाए नाच कूद कयो इहा नबी जी मोहब्बत हरगिज़ कान्हे का आऊं कोन थो चवां क़ुरान थो चवां नबी जी मोहब्बत आहे। बुजुर्गो फरमाई वमा आताकुमुर रसूल फखुदूहु वमा नहाकुम अन्हु फंतहु 28 सिपारो सूरतुल हशर अल्लाह से फरमाए तो रसूल जेका शे तव्हां के बतौर शरीयत जे दे उनके वठो जंहिंखां रोके उनखां रुकजी वञो। ॿुधायो नबी जी ताबेदारी केतिरी कई आहे नबी जी मुखालिफ़त नबी जी नाफ़रमानी केतिरी कई आहे नबी जी ॾिनल शरीयत केतिरी वरिती आहे ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन गुनाह जे कमनि खां रोकियो केतिरा रुकिया आहियूं अवां आऊं फरमाई रबिया ईअं कोन चई त आऊं जो वेठो आहे पोतल सरकार आऊं जो वेठो आहे एॾो वॾो तव्हांजो पीरो मुर्शिद न फरमाई रबिया जन्नत में मूंसां गॾु रहण चाहीं तो मूं मोहम्मद जो तोखे हुकुम आहे घणे मां घणा सजदा करे रब खे परचाए रब खे राज़ी करे रब जे आॾो निवड़त ऐं इख्तियारी करे जन्नत में दाख़िल थींदे पोइ मूंसां गॾु रहंदे। नबी सां मोहब्बत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बुजुर्गो अकीदो सेखारे थी त निवड़त घुरण हाजत रवाई मुश्किल कुशाई समूरे जे समूरी अल्लाह ताला जे हथ में आहे। केतिरा माण्हू आहिनि जेके नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस जे खिलाफ़ आहिनि हदीसूं मुबारकात परे जी ॻाल्हि आहे क़ुरान जे खिलाफ़ आहिनि। पोयों महीनो गुज़रियो न खां पोएं महीने में मूं हिते जुमो पढ़ायो नमाज जे मुतालिक़ त नबी जी शरीयत जी रोशनी में बेनमाज़ी माण्हुनि जो अंजाम छा आहे ऐं इमाम जेके मुहद्दिसीन गुज़रिया आहिनि औलिया किराम गुज़रिया आहिनि उन्हनि जी नज़र में बेनमाज़ी जो मक़ाम छा आहे। मूं ते ॻाल्हि कई त पीर अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाहि अलैहि मूं चयो उन जी माण्हू वॾी प्रचार कंदा आहिनि त पीर अब्दुल कादिर जीलानी जेॾीमहिल मां जे पेटऊं ॼाओ हो त क़ुरान पाक जा 18 सिपारा यादि करे आयो हो क़ुरान पाक जा 18 सिपारा यादि करे आयो ऐं वॾे वॾे ॻाढ़ियुनि सां वॾा वॾा मुफ़्ती वॾा वॾा जेके सोशल मीडिया जा वली ठहिया पिया आहिनि उहे बयानु कनि पिया। हाणे हिकिड़े पासे
मुफ्तियुनि जो, ॾाढ़ी ॾाढ़ी वारनि जो, वॾे पटकनि जो, वॾे जुबनि जो, जेके पीर मुर्शिद वली थिया वेठा आहिनि, इन्हनि जी ॻाल्हि आहे। ॿिए पासे अल्लाह जो क़ुरान आहे, 14हों सिपारो आहे, सूरत नहल आहे, आयत नंबर 78 आहे। उनमें अल्लाह साईं चए थो, जॾहिं तव्हां माउ जे पेटों पैदा थींदा आहियो न, तव्हांखे कंहिं शइ जी का ख़बर कान हूंदी आहे। मौलवी चए थो त पीराने पीर माउ जे पेटों 18 सिपारा क़ुरान जा यादि करे आयो हो। क़ुरान चए थो त माउ जे पेटों रब तव्हांखे पैदा कंदो आहे त का शइ तव्हां नथा ॼाणो, तव्हांखे ख़बर ई कान्हे का। 30हों सिपारो सूरत अलग खणो, फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी खलक़, खलक़ल इंसान मिन अलक़, इक़रा व रब्बुकल अकरम, अल्लज़ी अल्लम बिल क़लम, इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी खलक़। जिब्राईल अमीन मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आयो आहे, चए थो मिठड़ा हबीब, उन रब जो नालो खण जंहिं सारे मखलूकनि खे पैदा कयो आहे, उन रब जो नालो खणी करे पढ़णु शुरू कर। ख़लक़ल इंसान मिन अलक़, जंहिं रब्बुल आलमीन इंसान खे हिकिड़े नुतफ़े मज़ा पैदा कयो आहे। इक़रा व रब्बुकल अकरम, पढ़ तूं पंहिंजे इज़त वारे रब करीम जे नाले सां। अल्लमल इंसान मा लम यअलम, अल्लाह से फरमाए तो इंसान के रब्बुल आलमीन उहो पढ़ायो, उहो सेखारियो जो रब्बुल आलमीन फरमाए तो इंसान ॼाणींदो ई कोन हुयो। रब जो क़ुरान चए तो इंसान दुनिया में अचण खां पोइ ॼाणींदो आहे। कसरत मुसलमाननि जो अक़ीदो इहो आहे। अब्दुल कादिर जिलानी मां जे पेटों 18 सिपारा क़ुरान जा यादि करे आयो हुयो। बुज़ुर्गो फ़ैसिलो तव्हां ते आहे, हिकिड़े पासे अल्लाह जो क़ुरान आहे, मुंहिंजी मस्जिद वारो क़ुरान न, मुंहिंजो ॿुधायल क़ुरान न, 14हों सिपारो क़ुरान जो आहे, सूरत नहल आयत नंबर 78 वञी करे पाण पंहिंजे मस्जिदनि मां क़ुरान खणी करे पढ़े ॾिसजो। अल्लाह चए थो जॾहिं मां जे पेटों पैदा थींदा आहियो, तव्हांखे कंहिं शइ जी का ख़बर कान हूंदी आहे। अल्लाह अव्हांखे दुनिया में सेखारींदो आहे, मन तव्हीं रब्बुल आलमीन जा शुक्रगुज़ार थियो। अल्लाह जे क़ुरान सां मुसलमान जो मुक़ाबिलो आहे। अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां मोहब्बत जी दावा के पर जेको नबी ते क़ुरान नाज़िल थियो आहे, नबी दे नाज़िल थींदड़ क़ुरान सां मुसलमान जो तक़ाबुली मुक़ाबला अक़ीदो आहे। या कहिड़ी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां मोहब्बत ऐं मवद्दत आहे। सूरतुल आराफ आयत नंबर 188 आहे। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वली कामिला पीरो मुर्शिदा मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो मदीने में वेठो आहे। सहाबा किराम जेके सभ खां वधीक प्यार कंदड़, माली कुर्बानियूं ॾींदड़, जानी कुर्बानियूं ॾींदड़, घरनि जूं कुर्बानियूं ॾींदड़, रिश्तेदारनि जूं कुर्बानियूं ॾींदड़, सभु मुरीदीन मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सोहबत में रहनि पिया। अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि जा शान मक़ाम मर्तबा बयान थो करे। मोहम्मद करीम क़ुरान जे अल्फाज़नि में ॿुधाए थो, कुल ला अमलिकु लिनफ्सी नफ़अन वला दर्रा। ओ मुसलमान ॿुधंदो हलजा, हिकिड़े पासे मुसलमाननि जा अक़ीदा छा आहिनि ऐं नबी सां मोहब्बत जी दावा आहे ऐं नबी ते जेको नाज़िल थियल क़ुरान आहे, नबी जो अक़ीदो कहिड़ो पियो ॿुधाए। मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने में ऐलान पिया कनि, ओ दुनिया जा इंसानो ॿुधो, ऐं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी जान जे लाइ, पंहिंजे नफ्स जे लाइ ज़र्रे बराबर बि नफ़े ऐं नुक़सान जो इख्तियार नथो रखां। मुंहिंजे हक़ में जेका भलाई थींदी आहे उहा मुंहिंजी मर्ज़ी सां न थींदी आहे। मुंहिंजे हक़ में जेकॾहिं के नुक़सान खां बचंदो आहियां मुंहिंजी मर्ज़ी सां न, बल्कि क़ुरान जा अल्फाज़ आहिनि। मोहम्मद करीम ऐलान कयो, मुंहिंजे नफ़्स जे हक़ में बि जेका भलाई थींदी आहे, जेका आज़माइश ईंदी आहे, उनजो फ़ैसिलो बि रब कंदो आहे। रब जे फ़ैसिलनि में मुंहिंजो इख्तियार बि न आहे। 29 सिपारो आहे, सूरतुल जिन्न आयत नंबर 21 मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान कयो आहे, कुल्ला अमलिकु लकुम दर्रन वला
रशदा। ओ मदीने में वेठल मुरीदीन असाब सगोरा मुरीद आइन मुर्शिद कामिल वली वेठल सामो ऐलान पियो करे ऐं पंहिंजे नफ्स जे लाइ बि नफ़े नुक़सान जो इख्तियार नथो रखां, तव्हां जे लाइ बि नफ़े नुक़सान जो इख्तियार नथो रखां। मुसलमान जो अक़ीदो आहे फिलाणो पीर फिलाणो पीर फिलाणो पीर फिलाणो पीर आहे, पर आउं चवां था जेको पीरनि जो बि पीर आहे, जेको सैयदनि जो बि सैयद आहे, जेको इमामनि जो बि इमाम आहे, जेको मुत्तकीन जो बि मुत्तकीन आहे, सारी मखलूकात में अफजल मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो चए तो तव्हां जे लाइ बि नफ़े नुक़सान जो इख्तियार नथो रखां। हे नबी सां मोहब्बत जी दावा, नबी सां मोहब्बत जी दावा इहा कान्हे। नबी सां मोहब्बत नबी वटि क़बूल उहा आहे जेको अक़ीदो नबी ॾे उम्मती हो वठे, उहो नबी सां प्यार कंदड़ आहे ऐं उहा मोहब्बत जी दावा नबी वटि क़ाबिल क़बूल आहे। अॼु ॾिसो बुज़ुर्गो तव्हां पाण घुमो पिया, अल्लाह तव्हांखे अक़ुल ॾिनो आहे, सम्झ ॾिनी आहे। सूरतुल आराफ आयत नंबर 188 नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजे नफ्स जे बारे में ऐलान कयो। 29 ज़िबारो सूरतुल जिन आयत नंबर 21 चई तव्हां जे लाइ मां कुझु बि नथो करे सघां। चवंदा क़ुरान में जेके आयतूं नाज़िल थियूं न बुतनि जे बारे में, कॾहिं ॿुधो अथव कंहिं मस्जिद में ऐलान थियो अरे हज़रात फिलाणो बुत फोत थी वियो आहे, हलियो जंहिंजी नमाज़ जनाज़ा फलां टाइम ते कई वेंदी, कॾहिं ॿुधो अथव? भला इहो ॿुधो अथव जेके भला मुसलमान त मुसलमान गैर जेके मूर्तियुनि जी पूॼा कंदा आहिनि उन्हनि जूं मूर्तियूं बि इंसानों मां शिकिल ठहियल आहिनि। कॾहिं ॿुधो अथव त कंहिंजी का मूर्ति टुटी पई हुजे उन जे लाइ जीअं माण्हुनि जा गैरनि जे माण्हुनि जा ऐलान थींदा आहिनि, तव्हांखे मूंखे ॾस पतो मिलंदो फिलाणो गुरगुलो फिलाणो भील फिलाणो मेघवाड़ फोत थियो आहे, कॾहिं ॿुधो फिलाणे जी का मूर्ति भॼी पई आहे। क़ुरान चए थो अमवातुन गैर अहया, जेके बि रब जी मखलूक इंसान मजा अल्लाह जा वली जेके बि फोत थी विया हलिया, याद रखी छॾियो उहे कुझु बि नथा करे सघनि, उहे सभु जा सभु फोत थी विया न हलिया, उहे ज़िंदा न आहिनि, उहे तव्हांजी ॿुधनि कोन था। वमा अंत बिमुस्मिअ मन फिल क़ुबूर, रब जो क़ुरान आहे 21 सिपारो सूरतुल फातिर आयत नंबर 22 मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनखे रब्बुल आलमीन चयो ओ मिठड़ा हबीब ऐं अल्लाह तोखे अक़ीदो ॿुधायां त तो पढ़ी करे सॼी दुनिया खे इहो अक़ीदो सेखार जा त जेके बि कबरनि में दफ़न थियनि आहिनि उन्हनि खे तव्हां पंहिंजी हाजत नथा ॿुधाए सघो, न कोई उहे तव्हांखे जवाबु ॾेई सघंदा। हा हा हिते दलोर मोरी ते मौलवी मौजूदु आहे, इहो माण्हुनि खे वर्गलाए पियो, चए पियो अचो त तव्हांखे वलियनि वटि वठी थो हलां, उहे कबरनि मां जवाबु था ॾियनि। हिकिड़ो आम सादो माण्हू थी बीठो आहे, हल जेकॾहिं तो में ताक़त आहे तुंहिंजे वलियनि में ताक़त आहे त मूंखे जवाबु ॾियनि। मूं अब्दुल रशीद छॾियो, मूं वहाबियुनि वारो अक़ीदो छॾियो, आऊं तुंहिंजे पोयां आहियां। फबुहितल लज़ी कफ़र, सोणे इब्राहिम सां नमरूद थी बीठो आहे, जेको आऊं वॾो रब आहियां, आऊं सिज खे उभारींदो आहियां, सिज खे लाहींदो आहियां, मारींदो आहियां, जियारींदो आहियां, खाराईंदो आहियां, प्यारींदो आहियां, ऐं सुख ॾींदो आहियां, दुख टारींदो आहे। अल्लाहु अकबर कबीरा सोणे इब्राहिम चयो सूरतुल बकरा 3 सिपारे जी रोशनी में सोणे इब्राहिम चयो हल नमरूद जेकॾहिं तो में एॾी वॾी ताक़त आहे त पोइ मुंहिंजो रब सिज मशरिक खां उभारींदो आहे, तूं भला मगरिब खां उभारे ॾेखारंदा ऐं तोखे पंहिंजो रब थो तस्लीम करियां। फबुहितल लज़ी कफ़र, जेको निमरूद लाजवाब थी वियो हलियो। अॼु जेके कबरनि जा पूॼारी आहिनि त अल्लाह जा वली ॿुधनि बि था, जवाब था ॾियनि। वहाबी पुछा थो करे क़ुरान जे अल्फाज़नि में, क़ुरान चए थो त कबरनि वारा न को ॿुधनि था न को जवाब ॾियनि था, इहे फोत शुदा आहिनि, हिन जो दुनिया सां को ताल्लुक ई कोन्हे को। पर ही निमरूद जे अक़ीदे वारो चवे थो त ॿुधनि था जवाब ॾियनि था, वठी ॾे जवाब। मोहम्मद करीम ज़िंदा पंहिंजी हयात तय्यबा मुबारका में चवनि पिया त आऊं ज़िंदगी में बि ईअं नथो करे सघां, मुंहिंजी ज़िंदगी में बि जेको रब जे तरफ़ां फ़ैसिलो थींदो आहे उहो ई मुंहिंजे हक़ में थींदो आहे। तव्हांजी ज़िंदगी में बि जेके रब जे तरफ़ां फ़ैसिला थींदा उहे ई थी रहंदव। हा मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सोट सोणे अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु खे सेखारीनि पिया, ओ या गुलाम, ओ नंढड़ा ॿारड़ा, इहफ़ज़िल्लाह तहफ़ज़ुका, तो अल्लाह जे हुक्मनि जी पाबंदी कजांइ, हिफ़ाज़त कंदा अल्लाह
अल्लाह जी इबादत जी हिफाज़त कजाए अल्लाह से तुझी हिफाज़त कंदो वस्ताइन बिस्ताइन बिल्लाह जनाब तू के का मदद घुर जाए गए भी मदद त अल्लाह रब्बुल आलमीन का घुर जाए वस्ताइद बिल्लाह जे कदा तू कने बके का गए भी पनाह घुर जाए त अल्लाह का घुर जाए समूरी दुनिया गॾिजी पवे ओ या गुलाम नंढड़ा बाला तो के को फायदो ॾियण जे लाइ तुझी दौलत तुझी मईशत वधाइण जे लाइ तुंहिंजा दुख टारण जे लाइ सॼी दुनिया गॾिजी पवे तोखे ज़रे बराबर बि को फ़ाइदो नथा ॾेई सघनि हा हा जेसीं ताईं रब्बुल आलमीन जो हुकुम नथो थिए जेसीं ताईं रब जो फ़ैसिलो रब जी चाहत नथी थिए सॼी दुनिया गॾिजी पवे तोखे नुक़सान ॾियण जे लाइ तोखे मारण जे लाइ तोखे कमज़ोर करण जे लाइ ओ मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अक़ीदो मुसलमानो ॿुधंदा हलो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नंढे ॿारड़े खे अक़ीदो ॿुधाए पियो सॼी दुनिया गॾिजी करे तोखे नुक़सान दे ओ नंढड़ा ॿारड़ा एसी ताणी नुक़सान तुंहिंजो केरु करे ई नथो सघे जेसी ताणी रब जी चाहत न हुजे ॿुधायो कहिड़ो अक़ीदो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सेखारियो क़ुरान कहिड़ो अक़ीदो पियो ॿुधाए ऐं मुसलमाननि जो अक़ीदो फिलाणो पीर फिलाणो पीर फिलाणो पीर फिलाणो झंडो फिलाणो कंडो फिलाणो तावीज़ फिलाणो बोबो सभु कुझु करे थो ॼाणे असांजी अवाम जी हालत ई बिगड़ी वई हली इज्जतूं माल दौलत वक़्तूं सभ जा सभ के क़बरनि ते हाणे क़बरनि खे तवाफ़ पिया थियनि झंडनि खे तवाफ़ पिया थियनि पुराणा सड़ियल वण काठियूं ॻरनि पयूं उन्हनि खां माण्हू डिॼंदा न न न इन मत न विझ में वॾो साईं जो वॾो देव जिन वेठल आहे साईं जी करामत आहे ॿियो भाॻनि खे पाणे साड़े ख़तमु करे छॾींदा अल्लाह जा वलियो इहा नबी सां मुहबत कान्हे का नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां मुहबत इहा आहे जो जीअं क़ुरान चयो आहे मञो था त क़ुरान सचो आहे जेको नथो मञे उन ते मयार कान्हे का असां वारो क़ुर न तव्हांजी मस्जिदनि में क़ुर पियो वञो पढ़ो ॾिसो तस्दीक़ कयो तहक़ीक़ करियो नबी सां मुहबत में सचा थियो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हा हा जेको माण्हू अल्लाह खे छॾे करे गैरनि खे पुकारींदे मरी वियो हलियो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हो मुशरिक आहे इन मुशरिक ते जन्नत हराम आहे जहन्नम वाजिब आहे ॿुधायो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुहबत जी दवा बि आहे क़बर ते झुकण बि आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां मोहब्बत भी आए झंडे जे सामू झुकण भी आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सां मोहब्बत भी आहे पीर वली जे सामू झुकण भी आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सां मोहब्बत भी आहे धागे ताबीज़ से भी एतमाद ऐं यकीन आहे इहा नबी सां मोहब्बत काने नबी ने मोहब्बत के कबूल ही कोन कयो फरमायो मुशरिका इहो इन हालत में मरी वियो हलियो त मोहम्मद चवां थो इहो जहन्नमी या जन्नत में थी करे मोहम्मद जो दीदार नसीब न थींदो अज़ीज़ दोस्तों बुजुर्गो मिसाल ॻाल्हियूं तमामु घणियूं आहिनि अल्लाह से अव्हां खे मूंखे सभिनी खे सम्झ ॾे बुजुर्गो हथ जोड़े अर्ज़ु थो कयां ऐं ईअं नथो चवां त मुंहिंजी ॻाल्हियुनि खे बि आख़िरी ॻाल्हि सम्झो ऐं चवां थो जेके ॻाल्हियूं ॿुधायूं उनखे क़ुर सां भेटियो नबी जे फरमान सां भेटियो ॿियो छो इहो छॾियो वियो हलियो अबा क़ुर में मटा सटा थी वई आहे हली हदीसनि में मटा सटा थी वई आहे हली अल्लाह अकबर कबीरा बुजुर्गो इहो शैतानी वसवसो ज़रूरु आहे पर इहो हिकिड़े आलिम हाफ़िज़ ऐं माण्हुनि ऐं अवाम जी ख़ैर ख़वाह माण्हू जो इहो कॾहिं बि छो नथो थी सघे छो जो जेकॾहिं आउं चवां त तावीज़ शरीयत में नाजाइज़ आहिनि मूंखां केरु तावीज़ वठंदो मूंखे कोॾर हणणी थी पवे आउं चवां त धागा शरीयत में नाजाइज़ हराम पलीत आहिनि इहो शिरक आहे शिरक वारे अक़ीदे खे नबी क़बूल ई नाहे कयो केरु मूंखे चार का ॾींदो आउं चवां त भोपायप हराम नाजाइज़ आहे शरीयत खे क़बूल ई कोन्हे नबी जी मोहब्बत जे ख़िलाफ़ इहो बतड़ कम आहे केरु मूंखे चार का ॾींदो केरु न्याणियुनि जा दीदार कराईंदो केरु घर वारनि खे वठी ईंदो केरु मूंखे घरनि में वठी वेंदो केरु मालनि मां दौलतनि मां हिसा ऐं उशुर ॾींदो बुज़ुर्गो बचो पंहिंजे ईमान खे बचायो क़ुर सां जुड़िजे पओ पंहिंजे बचड़नि खे क़ुर सां जोड़ियो पंहिंजे घर वारनि खे क़ुर सां जोड़ियो अल्लाह जा थी पओ अल्लाह बि तव्हांजो थींदो त रसूल बि तव्हांजो थींदो त जन्नत भी तव्हांजी थी वेंदी हली अल्लाह से का दुआ है अल्लाह से मूंखे अव्हां खे सम्झे इस्लाह अमल जी तौफ़ीक़ फरमाए।